सेवन शहर में जेडीए सिंध यूनाइटेड पार्टी जे मेज़बानी हेठ ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस इलेक्शन मुहिम के सिलसिले में जहाज चौक ते जलसो मुनक़िद कयो वियो। जलसे में एसयूपी मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह, जेडीए मरकज़ी अगवान सफदर अब्बासी, सरदार रहीम, एसयूपी अगवान रोशन अली बुर्रो ऐं अगवाननि जलसे के ख़िताब पिण कयो। जलसे में गुल हसन पहियार ऐं शाहिद पहियार पंहिंजे काफ़िले समेत शिरकत कई। जॾहिं त भाम सईदाबाद समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां एसयूपी फंक्शनल लीग ॿियनि पार्टियुनि जे कारकुननि शहरनि वॾे तादाद में शिरकत कई। जलसे के सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह ख़िताब कंदे चयो त पाकिस्तान के 24 करोड़ आवाम में जेको सिंध जो हिस्सो आहे 6 करोड़ आवाम जो उन्हनि में हिकिड़नि खे तव्हां सौदे में हुकूमत ॾेई ऐं सिंध जूं ज़मीनूं, सिंध जो समून, सिंध जो पानी, हर शइ तव्हां हिते फरोख्त कराए छॾी आहे। तव्हां नथा ॾिसो त कीअं सिंध जी तबाही थी आहे। 15 साल की शक्ल तव्हां पोएं साल कोविड में ॾिठी, उहा 15 सालनि में शिकिल नज़र अची वई त सिर्फ़ ते करोड़ न अरब न पर खरबे रुपया जेके ख़र्च थिया उन्हनि जे नतीजे में इहा सिंध ॾिनी जो सिंध में हिकिड़ो मींहं जो पाणी जो झलो बि न आहे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।